हिकिड़ो अहम पॉइंट जेको असां डिस्कस करणु चाहियूं था उहो आहे 14-15 मई ते जेको ब्रिक्स जो इजलास थियो आहे तमामु कंट्रीज़ जो इंडिया जे अंदरि, उन में बि हिकिड़ी शइ साम्हूं नज़र आई त उन इजलास जे अंदरि अब्बास इराक़ची मौजूदु हुया, जेका इहा इलाही वॾी डेवलपमेंट आहे। यानी इंडिया उहो मुल्क जेको इसराइल जो बि दोस्त आहे, UAE सां बि पंहिंजा तालुकात बहितर करे वेठो आहे। उन सूरत में हिकु त अब्बास इराक़ची जो उते पहुचणु, इन खे तव्हां कीअं ॾिसो पिया? भई असां वटि इहे बि रिपोर्टूं मीडिया जे ज़रिए पहुतूं त इजलास जे अंदरि अब्बास इराक़ची इलाही गरमा गरम तक़रीर बि कई ऐं उनमें असीं सभिनी ॾिठो त ब्रिक्स इजलास खां पोइ को एलामियो बि जारी न थी सघियो। इन जी वजह इहा ई आहे त छो जो अब्बास इराक़ची मुतालबो कयो त तव्हां ईरान अमेरिका जंग जी एटलीस्ट मुज़म्मत ब्रिक्स जा सभु मुल्क लाज़मी कनि, लेकिन उते यकीनन इंडिया ऐं UAE उनखे रोकियो हूंदो। त इन खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं वरी उनखां पोइ अब्बास इराक़ची जेको बयानु ॾिनो आहे त असां इंडिया सां चाबहार पोर्ट ते ॻाल्हाए सघूं था ऐं ॻाल्हियुनि जे ज़रिए थी थो सघे असां वरी इंडिया खे वापसि बि ॾेई सघूं, त इहो इम्पोर्टेंट केतिरो आहे हिन महिल ख़ते ते? वरी पाकिस्तान जे मथां इहो बयान जो छा असरु पइजी सघंदो? तमामु अहम सवाल अवां कयो। ॾिसो, हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि त असांखे इहा सम्झणु खपे त इंटरनेशनल पॉलिटिक्स में टे सीज़ तमामु कॉमन आहिनि: कंपटीशन, कॉन्फ्लिक्ट, क्लैश। सो इहो सम्झणु त को मुल्क पाण में वेझा या हिकिड़ो दफ़ो मुलाक़ात में उन्हनि जी को ठाह थी वेंदो ऐं हिकिड़ी दोस्ती दोबारा रिवाइव थी पवंदी, सो इहो त इम्पॉसिबल आहे। आई रिमेंबर Washington, the first president of United States America, he gave a farewell speech. उनमें उन्हें चयो, there is no permanent friend, there is no permanent enemy, only interest is permanent. ऐं असां ॾिसंदा आहियूं त अमेरिका कॾहिं बि कंहिंखे परमानेंट फ्रेंड नाहे ठाहींदो। पहिरीं ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि इहा त असांखे इहो बि सम्झणु खपे त ब्रिक्स जी सदारत हिन महिल इंडिया वटि आहे। सो हर मेंबर चाहे इंडिया खे पसंदि करे या न करे, they have to go to India to attend the BRICS meeting.